तो इख्तिलाफ कोन हो, ये राय ही राय जन जो हक इते एहतियात कजो जरूरी गाल तो क्या राय जन जो हक हर अहल मानू के आहे। हींअर सोशल मीडिया छा थी चवे त राय जन जो हक हर हिक के आहे, यो जुमलो गलत आ। सोशल मीडिया छा थी चे ये तां जे ज़हनन में विधल आ गाल, पो तां छा था कयो मुफ्ती फतवा थो जे तां उथी बीठो तो यो वहम तां जे ज़हन में त राय जन जो हक हर हिक के आ, पो मुफ्ती मसइलो तो बुधाए तां हुन सां साम्हूं बी करे चो था न मुंहिंजी राय ही आ, गलत आ। यो समझण ही गलत आ त हर हिक राय ॾेई सके थो न, हर अहल राय ॾेई सके थो। जेको अहल आ, जेको फतवा जो अहल आ उहो राय ॾे, हदीस में हदीस जो अहल राय ॾे। मां अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक जो हाफिज़ आहियां, किरात जो भी मुंहिंजो कोर्स मिड़ई टूटो फूटो कयल आ, ठीक आ, दरसे निज़ामी भी मूं पढ़ी आ, बटन मुल्कन जा मुंह भी ॾिसी आयो आहियां, मुझो बाबो बा आलिम आ। मिसाल थो ॾियां, ॿुधजो समझजो, हाणे तव्हां महिरबानी कयो, ॿिया न त भला राशिदी सैयद सगोरा हिम्मत कनि कि 10 एकड़ बनी जेका पंहिंजी काहींदा आहिनि न, वह 10 एकड़ बनी मेहरबानी फरमाए करे मुझे हवाले कन त हिन भेरे मां जेको आहे सो हुननि खे कणक थो पोखे ॾियां, या हुन मां जेको आहे सो ॿियो जेको फसल आहे उहो थो पोखे ॾियां। तव्हां चवंदा मौली साहब घोरिया पेर गॾिया पिया आहियूं, तूं वञी किरात जो कमु कर, तूं वञी फतवा जो कमु कर, बनी तुंहिंजो कमु न आहे। छो अदा मां मुफ्ती न आहियां छा? छो अदा मां मौलवी न आहियां छा? छो अदा मूं अरबी में भी किताब पढ़िया हूंदा, सिंधीअ में भी पढ़ां पियो, उर्दू में पढ़ां पियो, तव्हांखे पढ़ायां पियो, भला ॿियो न त घटि में घटि मूंखे तव्हां पेश इमाम त मञो था न, बनी जो तव्हां मूंखे 5 एकड़ 10 न भला 5 ॾियो कायां। तव्हां चवंदा न मौली साहब इहो तव्हांजो कमु न आहे, हर हिक जो कमु अलॻि आहे, पंहिंजो कमु आहे। ही सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो वहम आहे जे तव्हां असांखे पाण में वेढ़ाए करे ढांगो करे छॾियो आहे, ऐं असांखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। राय ॾियण जो इख्तियार हर हिक खे सभु चओ न आहे, चओ हर हिक खे चओ त मां सम्झायांव न, हर हिक खे। ये खास तौर ते असांजा दोस्त स्कूलन मां आया हूंदा, उन लाइ या शॉकेबल ॻाल्हि आहे, मौली साहब ॻाल्हि छा थो करे, इहा ई ॻाल्हि आहे। राय ॾियण जो हक़ हर हिक खे न आहे, हा हर अहल खे, जेको उन जो अहल आहे, जंहिंमें एबिलिटी आहे उहो ॾींदो।